सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु खैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, असां हिकु सिलसिलो शुरू कयो आहे सिंधी ग्रामर जो, जंहिंमें ग्रामर जा इंतिहाई अहम नुक़्ता जेके तव्हांजे टेस्टनि में तव्हांजे लाइ मददगार साबित थींदा, उहो वीडियो सीरीज़ जारी आहे। त उन्ही तसलसल खे क़ाइमु कंदे अॼु पाण पढ़ंदासीं सिफ़त जे बारे में। त सिफ़त छा आहे, सिंधी ग्रामर में सिफ़त जो इस्तेमालु कीअं थींदो आहे, ऐं जुमिले में असांखे कीअं ख़बर पए त ही सिफ़ती लफ़्ज़ आहे। त बग़ैर कंहिं देर जे शुरू कयूं था असांजो अॼोको टॉपिक सिफ़त, जेके अंग्रेज़ी ॿोलीअ में एडजेक्टिव चयो वेंदो आहे। सिफ़त अहिड़ो लफ़्ज़ आहे जो इस्म ऐं ज़मीर जे बारे में मालूमात ॾिए थो, यानी ॼाण ॾिए थो त इस्म ऐं ज़मीर कीअं आहिनि, कहिड़ा आहिनि। वधीक ईअं बि चयो वञे थो त अहिड़ो लफ़्ज़ जो इस्म या ज़मीर जो गुण, अवगुण, ख़ूबी, ख़ामी, ख़ासियत, मिक़दार ज़ाहिर करे, त उनखे असीं सिफ़त चवंदा आहियूं। वधीक मिसाल जे ज़रिए असीं सम्झण जी कोशिश कंदासीं त सिफ़त छा आहे। हाणे असलम सुठो छोकिरो आहे। हाणे सुठो तव्हां ॾिठो हूंदो त उनखे हाईलाइट मूं कयो आहे। ऐं उनखां अलावा ही ज़हीन आहे। काल अहमद भलो घोड़ो वरितो, ॻाढ़ो लॻड़ वरितो। हाणे असलम सुठो छोकिरो आहे। हाणे हिन में तव्हां नोट कयो हूंदो, ज़हन में रखियो हूंदो त असलम छा आहे। ग्रामर जे हवाले सां असलम हिकिड़ो इस्म आहे ऐं सुठो हिकिड़ी ख़ासियत आहे। ठीकु आहे। त हाणे छा पियो ॿुधाए त इस्म त आहे, पर हू कहिड़े क़िस्म जो आहे, हुन में ख़ूबी, ख़ामी, ख़ासियत कहिड़ी आहे। त हिते हू ख़ासियत ॿुधाए थो त सुठो आहे। उन जे बारे में असांखे बयानु करे पियो त हू आहे सुठो। ठीकु आहे। त हाणे हिते सुठो जेको आहे, ग्रामर जी ॿोली में असीं उनखे सिफ़त चवंदासीं। ही ज़हीन आहे। हाणे ही जेको आहे ज़मीर आहे ऐं ज़मीर ज़हीन आहे। हाणे ही केर बि थी सघे थो। त हिते छा पियो करे, ज़हीन ज़मीर जे बारे में वज़ाहत ॾिए पियो, ॼाण ॾिए पियो, त असीं छा चवंदासीं त ज़हीन ग्रामर में सिफ़त आहे। काल अहमद भलो घोड़ो वरितो। हाणे घोड़ो त वरितो, पर कहिड़े क़िस्म जो हो, उन में कहिड़ी ख़ासियत हुई या कीअं हो, त उनजो जेको ॿुधाए थो असांखे सिफ़त ॿुधाए थो त भलो घोड़ो वरितो। हाणे ग्रामर में असीं भले खे जेको आहे उहो सिफ़त चवंदासीं ग्रामर जी ॿोलीअ में। हाणे ॻाढ़ो लॻड़ वरितो या मूं काल ॻाढ़ो लॻड़ वरितो। हाणे ॻाढ़ो जेको आहे उहो उनजे रंग जे बारे में ॿुधाए पियो, त असीं इनखे ग्रामर जी ॿोली में चवंदासीं सिफ़त। हाणे दोस्तो, तव्हां नोट कयो हूंदो त सुठो, ज़हीन, भलो, ॻाढ़ो, अहिड़ा जेके बि लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे असीं सिंधी ॿोलीअ में, सिंधी ग्रामर में सिफ़त चवंदासीं। कि हिन वीडियो जे ज़रिए सिफ़त जे बारे में ॼाण मिली हूंदी। त इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में या ईंदड़ जेको लेक्चर आहे उन में असीं सिफ़त जे क़िस्मनि बाबति पढ़ंदासीं ऐं उनखां पोइ सिफ़त जे दर्जनि जे बारे में पढ़ंदासीं। तेसीं ताईं सिफ़त जो जेको वीडियो आहे उनखे गौर सां ॾिसो। तव्हांजो को सवाल हुजे या तव्हांजो को मुंझारो हुजे त तव्हां कमेंट में शेयर करे सघो था। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।